नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तमाम दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीन अवां खे पसंद ईंदी सो ही आहे। तो प्यारा दोस्तों, पहिरीं ज़ुल्हज शरीफ़ खां 10 ज़ुल्हज ताईं वार ऐं नूंहं वग़ैरह कटण जी जेका मना थियल आहे उन बाबति अवां दोस्तन जी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, जेकॾहिं को शख़्स पहिरीं ज़ुल्हज शरीफ़ खां 10 ज़ुल्हज ताईं पंहिंजा वार कटे थो, नूंहं कटे थो ऐं क़ुर्बानी बि करण जो उनजो इरादो आहे त छा उनजी क़ुर्बानी थी सघे थी या न। त जी हाँ, उनजी क़ुर्बानी थी वेंदी। ही हिकु मुस्तहब अमल आहे। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं अवां मां कंहिंजो क़ुर्बानी करण जो इरादो आहे त हू ज़ुल्हज शरीफ़ जे चंड नज़र अचण खां 10 तारीख़ ताईं क़ुर्बानी करण ताईं हू पंहिंजा वार नूंहं वग़ैरह न कटाए। त प्यारा दोस्तों, ही मुस्तहब अमल आहे, फ़र्ज़ या वाजिब नाहे। जेकॾहिं वार वग़ैरह कटाए थो, नूंहं वग़ैरह कटे थो तॾहिं बि गुनाहगार न थींदो ऐं न ई उनजी क़ुर्बानी ते को बि असरु थींदो। पर बहितर इहो आहे त वार ऐं नूंहं वग़ैरह न कटाए, छो जो अफ़ज़ल अमल आहे, मुस्तहब अमल आहे, हिन में सवाब जो हक़दार थींदो। त प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।